पाण सैटरडे ते बि डिस्कस कयोसि त सिंध में अंदरि का पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु या कोई का ॻाल्हि हले थी पई, छा हले थी पई। ईअं ई बसि सुवालु अचे थो ज़हन में त छा हाणे हवा लहणु खपे हिन मां या अञा रहंदी हिन में थोरी घणी। छो छा थी वियो आहे जो छा थी वियो आहे जो तव्हां सम्झो था त इहा हवा घटि थी वेंदी। इट्स टू अर्ली। मां त बार बार चवां थो एक्टिविटी आहे जेका सेकेंड जनरेशन आहे GDA अॻुवाणनि जी, उन्हनि जी एक्टिविटीज़ आहिनि, हू हलनि पिया फिरनि पिया, पर अञा जल्दी पाण हिन ते के नतीजे ते न पहुचूं त बहितर आहे। ही अञा ॾिसबो ऐं अञा माण्हू स्केप्टिकल आहिनि, जेको मतिलबु थोरो शकी आहिनि त अलाए इहा ॻाल्हि जेका हिननि नौजवाननि लाइ त पहिरियों एक्सपीरियंस हो, ठीकु आहे, लेकिन हिननि जा वॾा जेके आहिनि हिननि खे त काफ़ी तजुर्बो आहे त कीअं पहिरीं चयो वेंदो आहे, पोइ आप कौन थी वेंदो आहे त अच्छा आप कैसे आना हुआ त हाणे छा थींदो ऐं नथो सम्झा। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त शयूं ही मुमकिन न आहे त ही स्टेटस को हाणे हले, छाकाणि त सिस्टम जे अंदरि इहो ज़माने खां पाण ॻाल्हि कंदा आहियूं त सिस्टम जे अंदरि फॉल्ट लाइन्स आहिनि, उहो फॉल्ट लाइन्स झटका ॾियनि थियूं ऐं ॾींदियूं रहंदियूं। त हिन खे को हिन जेको जिन्हनि माण्हुनि खे फ़र्दनि खे मुस्तक़िल रहणो आहे, उनखे को आख़िर त को मुस्तक़िल हल बि कढणो आहे न। एडहॉक ते शयूं हली न सघंदियूं। हिन में सुवालु सिर्फ़ु GDA या फंक्शनल लीग या सिंध जो न आहे, आउं पूरे मुल्क जे हवाले सां ॻाल्हि पियो कयां। इन शयुनि में हिकिड़ो रीशेप त थींदियूं। हाणे हू रीशेप करण लाइ, छाकाणि त पहिरीं ख़्यालु हो त न स्टेटस को रखूं था, पोइ सम्झ में हाणे अचे थो त स्टेटस को रही नथो सघे। हींअर मुल्क में जेतिरी महांगाई आहे यासिर, ऐं जेतिरो ही पेट्रोल ऐं डीज़ल जे करे माण्हुनि में प्राइसिस जे करे जेतिरो माण्हुनि में शदीद कावड़ आहे, इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो अगरि सम्झूं माण्हू किथे न किथे वेठा त हिन खे बि मॉनिटर करे रहिया हूंदा त ही केसि ताईं बर्दाश्त माण्हू कंदा ऐं हिन मां का ॻाल्हि न निकिरी अचे त रीशेप थींदो। माण्हुनि खे कुझु थधो करण जी कुझु न कुझु ॻाल्हियूं कंहिं न कंहिं अंदाज़ में थींदियूं। जीअं आहे ईअं डिघो अरसो मुश्किल हली सघे। ॿियो त ज़ाहिर आहे जेको ही इकोनॉमी जा असरात ईंदा त माण्हू अक्सर बेशितर हिन ते बि चवनि था त हाणे त अकॉर्ड्स हुजनि हा त हिकिड़ो कामयाबी जो कुझु सहरो त हुजे हा, हाणे त उहो अकॉर्ड्स जो सहरो बि न आहे, त ईअं न त जेके असरात थींदा त इहे भई हिननि जी त हाणे ज़ाहिर कंहिंखे न कंहिंखे त नाकामी ॾियणी पवंदी न। इहा न हिन टॉक्स जी नाकामी पाकिस्तान जी टॉक्स जी नाकामी न, पर टॉक्स जे हाणे टॉक्स जो जेसि ताईं हुयो चर्चो तेसि ताईं घटि में घटि ॿियूं ॻाल्हियूं लिकियल हुयूं। हिकिड़ो महांगाई जहिड़े नमूने वधी वई आहे, 400 रुपया जेको अहिड़े नमूने पेट्रोल थी वियो आहे, त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो हुन में फिर बि हिकिड़ो रहियल हुते यार पाकिस्तान जेको आहे रोल प्ले करे थो पियो हे हो, हाणे त उहो बि हिकिड़ो डामाडोल थियणु शुरू थींदो त माण्हुनि खे रियलाइज़ेशन माण्हू हाणे हू जेको बि रोशो जेको किसो हो हुन मां निकिरी आया, हुन मां निकिरंदा ऐं हुन मां कुझु निकितो बि कोन। एग्ज़ैक्टली। तंहिंजे करे उनखे ढोल वॼाए जेको आहे उन शादियाना बि न पिया वॼाए सघूं त वाह वाह कमाल करे छॾियोसीं, हीअ थियो। धुरियूं पाण में जॾहिं ठहणियूं हूंदियूं ठहंदियूं, फ़िलहालु असांजे हुन ते त कोन थी सघियो। त इहो राइट त माण्हू खे पोइ हाणे जेके पंहिंजा सूर आहिनि बेसिकली घणा ज़ाहिर थींदा, वधीक नुमाया थींदा। ऐं अञा त ॾिसो अञा त हर शइ महांगी थिए पई ऐं महांगाई अञा वधंदी। ईअं त न आहे त हिते तरसी पवंदी। त ऐं ॿियो जेको माण्हुनि खे सहूलियतूं ॾियण वारा मामलात आहिनि, हलो महांगाई हिकिड़े पासे वधे पई त चइजे त साईं माण्हुनि खे जुडिशल प्रोसेस मां को इंसाफ़ मिलणु वधीक शुरू थी वियो आहे, साईं हॉस्पिटल्स में जेको आहे इलाज वधीक बहितर थियणु शुरू थी वियो आहे, करप्शन घटिजी वई आहे, को पुलिसिंग असांजी बहितर थी वई आहे, पर ॿिए पासे बि त को जहान नज़र नथो अचे न। तंहिंजे करे आउं चवां पियो त इहे शयूं अञा कावड़ सवायो वधे पई ऐं हिन खे बि त केरु ॾिसंदो हूंदो न त हिन मां को वरी को नओं मसइलो जनम न वठे। ऐं त मुड़ी था अचूं हिकु नंढी ॻाल्हि कहिड़ो तव्हां वटि पासपोर्ट कंट्रोल लिस्ट में हुकूमत विझी छॾींदी, हुकूमत वटि इहो हुयो हिकिड़ो, पोइ लाहौर हाई कोर्ट जेको आहे उनखे वरी कलदम करार ॾिनो हुयो। अॼु असांजी फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट उनखे ओके करार ॾेई छॾियो आहे। गवर्नमेंट खे इहो अख़्तियार आहे त हू कंहिं बि माण्हूअ खे पासपोर्ट कंट्रोल लिस्ट में बग़ैर ॿुधाए विझी सघे थी। ECL में न ECL अलॻि आहे, वरी हीअ अलॻि आहे। बसि पोइ आइनी अदालत ठाही वई आहे।
को त सबबु हूंदो त 26-27 आइनी तरमीमूं छो थी हुयूं। आहे त सही, पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त चीफ जस्टिस जाया अफरीदी साहब जे मना करण जे बावजूद बि जेका सेक्रेटरेट आहे जुडिशल कमीशन जी जेका सेक्रेटरेट ठहियल आहे, सेक्रेटरी साहब जेको आहे उहो शुरू 28 तारीख़ सुभाणे शायदि इजलास घुराए वरितो आहे। हा, उहो जजिस जे ट्रांसफर वारो। हाणे ॻाल्हि न त हिन में का चीफ जस्टिस जाया अफरीदी साहब पहिरियां ई पंहिंजो माइंड त ॿुधाए छॾियो आहे त हुननि जो माइंड छा आहे, त पोइ छा उते रेज़िस्टेंस ईंदी या न वोट आउट थी वेंदी या वोट आउट थी वेंदा, वोट वधीक हुन पासे वेंदा। हुन में जजिस जो किरदारु त हुजणु खपंदो, छो जो उहा मेजॉरिटी त वठण लाइ जजिस जी अंगु जेको आहे उहो मैटर थो करे। हाणे काॾे था वञनि, हेॾे था वञनि, होॾे था वञनि। हाणे आहे त पाकिस्तान में इहो थिए थो, पर काफ़ी तनक़ीद बि न थिए थी पई त तव्हां कीअं ॻाल्हि जेका हले थी पई त बाबर सत्तार साहब खे न सिर्फ़ु पेशावर पर पेशावर खां बि अॻिते सर्किट में मोकिलियो थो वञे, काॾे बन्नू वग़ैरह में ऐं हिननि जॻहियुनि ते। माना इहो थींदो आहे न त कामोरनि में ईअं थींदो आहे, जज साहिब लाइ नथो चवां त बाबा हुनखे अहिड़े हंधि मोकिलियो जिथे या त हू मोकल ते हलियो वञे या रिज़ाइन करे वञे या तमामु तकलीफ़ में वञी रहे। सो दिस इज़ न्यू ऑर्डर फॉर पाकिस्तान। इहा सोच अञा बि ऐं इहा अगरि कंटिन्यू रहे थी पई त पोइ हाउ डज़ दैट कनेक्ट्स विद दी मुशर्रफ खे को अपोज़िशन त कोई एतिरो तंग न कयो। मुशर्रफ खे ॿिनि शयुनि परेशान कयो मुशर्रफ रजीम खे आख़िरी ॾींहंनि में। हिकिड़ो जुडिशरी हुई, हिकिड़ी मीडिया हुई। मीडिया जो बंदोबस्तु तव्हां ॾिसी वठो, मीडिया सां जेको थियल आहे, ॿियो जुडिशरी हुई, हुननि जो बंदोबस्तु थी वियो ऐं अञा उहो बंदोबस्तु जारी आहिनि ऐं किथां बि को। लेकिन इहा हिकिड़ी ग़लति स्ट्रैटेजी आहे। आउं सम्झां थो त माण्हुनि खे हिकिड़ा सोसाइटी में हिकिड़ा सेफ्टी वॉल्स हुजणु खपनि जिथां माण्हू पंहिंजी भड़ास कढी सघनि। अगरि तव्हां भड़ास कढण जा रस्ता बि बंदि कंदो त पोइ लॻी थो हिकिड़ो ई दफ़ो जेको पोइ थियणो हूंदो थी वेंदो। ऐं पोइ पाकिस्तान उहो मुल्क न आहे जो बर्दाश्त करे सघे भड़ास। न अलाह ख़ैर कंदो, कहिड़ी शयूं बर्दाश्त करे वेठा आहियूं, करे वठंदासीं।